हे आधुनिक शादी जो थोड़ो सत्संग बचपन का वठी वेंदे उमिरि माण्हूअ जी जेकी हिन महिल लेखी वई आहे। हाणे उमिरि जो तकाजो आहे। पहिरियों माण्हू सम्झंदा पहिरियों वॾी उमिरि हुई, ग़लति ॻाल्हियूं। पहिरियों वॾी उमिरि न हुई, उमिरि वॾी हाणे आहे। हाणे जो तकाजो आहे 60-70, पहिरियों 40-45 हुई। माण्हू चवंदा आहिनि न पहिरियों वॾी न हुई। पहिरियों माण्हू जी शादी 11-12 साल में थी वेंदी, 15 साल में ॿ ॿार, 16 साल में 3 ॿार, पोइ 3 साल में 35 साल में प्रोड़ थी वियो। वरी पोइ माण्हू चवंदा पहिरियों वार अछा न थींदा। अछा थियनि कान, 40-45 में जयराम जी थी वेंदी। कोई भी वैज्ञानिकनि खे अहिड़ी हॾी न मिली आहे जंहिंजी उमिरि 60-70 साल हुजे। 40-45 में माण्हू मरी वेंदा। उमिरि हाणे आहे तकाजो आहे उमिरि जो। हाणे उमिरि माण्हूअ जी 60 चओ 70 चओ 80 चओ, हाणे उमिरि आहे। त हिन में 4 असांजा घर गृहस्थ जा पूरे विश्व में सहरायल 4 आश्रम। कहिड़ा? हिकु है बाल ब्रह्मचर्य, ॿियो गृहस्थ, टियों वानप्रस्थ, चौथो सन्यास। ये 4 असांजे भारत पूरे विश्व में ये 4 अमेरिका हुजे चाहे लंडन हुजे, इन में सहराया विया आहिनि। भाई पहिरियों बाल ब्रह्मचर्य, जेसि ताईं शादी न थी आहे, ॿार जेके अंग्रेजी में चइबो आहे लर्न, सिखे, छोकिरी हुजे चाहे छोकिरो हुजे, सिखे। ऐं जेतिरो थी सघे पुराणी रूढ़ीवादी छॾियो। मायूं अॼु बि आहिनि जेके छोकिरियुनि खे 8 ताईं पढ़ाइनि था, वधि में वधि 10 ताईं। मां घरनि में वेंदो आहियां, बाबा असां वधीक न पढ़ाईंदा आहियूं। छो? चवंदा हाणे जवान थी वई आहे, विहांउ कराए मूड़ ताईं। या छोकिरी जल्दी विहांउ कंदी। हर को पंहिंजे ॿार जे लाइ सुठो घर ॾिसंदो। घर जी इज़त आबरू ॾिसंदो, हुनजी अगले घर जी पैसो ॾोकड़ ॾिसंदो। मोकिलींदो त सुठे घर में, पर सुभाणे छा थो थी वञे? अॼु आहे सुभाणे न आहे। ऐं तूं छोकिरी खे पढ़ाए लिखाए न, ऐं छोकिरी सुभाणे तकलीफ़ थी त सावरनि जो न आहे, माउ पीउ जो दुख। छोकिरी जेतिरो दुखी थींदी, माउ पीउ जे मथां पाप न पढ़ाई। हिन बिना असांजो भाणे जो गुल, जंहिंखे गुलाब राय था चऊं, इन बिना ॿिया कम केतिरा बि कुझु बि हुजे, पर हिनजी मां इहा ॻाल्हि ॾाढी वणी, ॿारनि खे पढ़ाई। मां ख़ुशि थियो, ॾाढो ख़ुशि थियो। मां त बिना ॿारनि खे पढ़ाई ॾाढो सुठो थियो। हे छोकिरी हिकिड़ी त उहा प्रोफेसर आहे, हिकु हीअ बि सर्विस। हाणे छुटल आहे। हाणे कामनाऊं गुल सम्झो सिधो मौज कर। छो जो हाणे हे पंहिंजे पेरनि ते। हाणे पुटु त पुटु आहे, पाण ई कमाईंदो खाईंदो। हाणे हे छोकिरी सुभाणे कहिड़ी बि परिस्थिति अची थी वञे त छोकिरी ॿाहिरि ॼणे, ऐं घर में परिस्थिति ख़राबु आहे। मां उन्हनि छोकिरियुनि खे ॾिठो आहे। मूंखे छोकिरियूं ॿाहिरि ई गॾिजंदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि बाबा मुंहिंजी ससु सहुरो चए थी ॿाहिरि ॼण, मां न ॼणंदमि। न छो? चईंदा हिन घर में ॾाढी परेशानी आहे। मुंहिंजो ॿारु ईंदो, मां हुनजी पूर्ति न करे सघंदमि, मां ॿारु ई न कंदमि। मुंहिंजी ससु सहुरो चए थो, पर मां अंदर में चवां थो थिए ई नथो। बिल्कुलु मां सां त क्लियर ॻाल्हाईंदा। ऐं वरी छोकिरियूं जेके पढ़े लिखी पहुचनि थियूं वॾनि घरनि में, वरी उन्हनि जा ससु सहुरा के अहिड़ा आहिनि, चवंदा आहिनि बाबा असांखे खोड़े, असां काॾे कंदासीं, छोकिरी घर में हुजे। पोइ छोकिरी रोअंदी आहे, मूंखे केॾी महिल कमरे में वठी करे चवंदी आहे बाबा
मां जो हेॾी प्रतिभा सिखियमि, हेॾा साल विञाया पढ़ाईअ जा, हे ससु सहुरो मुंहिंजो कुझु करणु नथो ॾिए त मां छो पढ़ियां। इहा बि ग़लति न कजो कंहिं ॿार खे। अगरि तव्हांखे मिले थो पढ़ियल लिखियल ॿार मिले थो, उहो अगरि सर्विस करे थो त उनखे करायो। इहो अंधविश्वास न कयो त असां पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरि न कढंदा आहियूं। मां त चवंदा आहियां जेको दुकानदार बि आहे अगरि पंहिंजी ज़ाल खे विहारे करे काॾे गले ते विहारे पैसा पैसा वठणा पवनि वे। हिकड़ी जेकी स्त्री घर खां ॿाहिरि निकिरंदी, दुकान ते वेहंदी, 10 माण्हुनि सां ॻाल्हाईंदी, ताज़ी थींदी, होशियार थींदी, उहो ई रंधिणो, उहो ई घर, उहो ई रंधिणो, उहो ई घर। हिकु दफ़ो छोकिरी रंधिणे में खाईंदी हुई त अहिड़ी थी वेंदी न, ॿाहिरि निकिरे सर्विस करे ऐं सर्विस जेको करे थो पियो ॾाढो सुठो जीवन। अॼुकल्ह मायूं सभिनी खे आहिनि, पर पुराणे ज़माने जा माण्हू चवंदा न असांजी नो ॿाहिरि न, ॿाहिरि वञे भले। त पहिरियों सेखारियो बाल ब्रह्मचर्य। अॻे त गुरुकुल में वेंदा हुया, गुरुकुल में वेंदा अॻे सिखण। हाणे त स्कूल आहिनि, पहिरियों गुरुकुल हूंदो। 24-25 साले ताईं ॿार जेतिरो सिखे, जे कंप्यूटर में फिट थियल हूंदो आहे तीअं हुनजे अंदर में फिट थींदो वञे, जिंदगी भर कम ईंदुसि। पढ़ियल लिखियल ॿार काॾे बि वञे कोई हुनखे परेशानी न ईंदी। ऐं अनपढ़, पोइ मां हुननि छोकिरनि खे ॾिठो आहे जेके अनपढ़ हुयूं, 4 ॿार थिया अथसि, वॾे घर जी छोकिरी ॿियनि घरनि जी बासण कया ॿुहारी। मां हुनजे सावरनि खे न चवंदो आहियां, मां हुनजे माउ पीउ खे चवंदो आहियां तव्हां ईअं छो पढ़ायो। ऐं पहिरें ज़माने में शादी त ख़बर अथव तव्हांखे, इहा असांजी नंढी भेण ई वेठी आहे, नंढड़ी शादी कराईसीं असां उते, इहा असांजी नंढी भेण। पहिरें ई राति जेॾीमहिल असांजे जीजा जे दरवाजे बंदि कई रोअण लॻी, ससु सां वञी सुम्ही, वरी वठी आयासीं घर असांजे, उते सिखी सिलाई विलाई सिखी। पोइ परिस्थिति काई बि आई, असांजी भेण नाज़ कंदा आहियासीं, मशीन हलाए करे ॿार पाले पई, सिलाई सिख कई बढ़िया। त मां सेखारियो ॿार खे पढ़ाइण, हाली न पढ़ण जे लाइ जेॾीमहिल उहो फुल थी वञे पोइ पढ़ाइजे। ये अॼोकियूं ॻाल्हियूं जेके माण्हू घरनि में रूढ़ीवादी वीचार जेके रखनि था, मां उन्हनि जे लाइ चवां थो पियो, अॼु ज़मानो काॾे जो काॾे पहुची वियो आहे। असां हे जेके शादियूं था, इहे जेके पहिरें ज़माने जूं शादियूं थियूं न, इन्हनि में जेके तव्हां इहे कम कया आहिनि, अॼु मां उन ते कंपेयर करायां। हिकु त अखर तव्हां चवंदा आहियो कन्यादान, कॾहिं बि पंहिंजे धीउ जो कन्यादान न। शादी जी हाणे शादी थिए थी, दान अखर बिल्कुलु ग़लति। दान थींदो आहे पैसनि जो, हे पैसा इन जो दान थींदो आहे। ऐं दान थियल शइ जंहिंखे दान कईसीं उहो मालिक थी वेंदो आहे। मूंखे ई कंहिं पैसा ॾिना, गीदे में विधा दान कई, हाणे हिन जो मां छा आहियां, मालिक आहियां। कोई चवंदो त न मां हिननि खे चीरियां फाड़ियां, कुझु बि कयां, दान थियल आहे। दान थींदो ई धन जो आहे। असां पंहिंजी धीउ जो, पंहिंजे दिलि जो टुकड़े जो दान कयूं। कॾहिं पुट जो दान कयो आहे? कॾहिं अॼु ॾींहं ताईं कयो आहे? छो धीउ जो दान कजे? शादी कराईसीं, ऐं शादी कराइण जे लाइ ॿिन्ही खे पूरो सम्मान। मतां वरी ईअं चओ, हे बि वेठा आहिनि छोकिरा, भाई मुंहिंजी भाणे जी धीउ आहे, मां सभिनी विहांवनि में
कोई पक्षपात न, मां जेतिरो छोकिरो ओतिरी छोकिरी। उनमें सॼो पुराणे ज़माने में दान कयल स्त्री पूरी गुलामी जी जिंदगी गुजारींदी हुई। तव्हां अतीत कढी ॾिसो, स्त्री सां शाल थिया दान थियल, मुंड खाई वठी, आवाज न करे। ध्यान थियल शइ उनजी मालिकियत ऐं सामियत थींदी आहे। ईअं न त हितों असांजी धी वञे थी, असांजे घर बि धी कंहिंजी अचे थी, असांजी बि नुंहुं आहे। नुंहुं असली, हाणे ये छोकिरी गोगिया आहे अॼु, कहिड़ी सरने माता राजवानी, सुभाणे खां ये छोकिरी राजवानी थी वेंदी। हाणे हे ॾेर बि अथसि, हे सहुरो बि अथसि, वॾो वधाए न, सहुरो बि आहे। हाणे तव्हां ईअं सोचे ॾिसो, हिन छोकिरीअ सां हिनखे वहिंवार कहिड़ो करणु खपे। हिन जे लाइ धी आहे, छो जो राजवानी थी, हाणे उहो ख़तमु थियो, गोगिया वोगिया ख़तमु थियो, हिन जो नालो बि मटिबो, छो जो शादी कंदा आहिनि नालो मटिबो। भाई पेको तुंहिंजो नालो जेको बि हो, हाणे तूं असांजे आईं, असांजी धीअ नालो बि मटींदा आहियूं। त हाणे हीअ हिननि जे लाइ धीअ। मां न चवांसि कॾहिं त हीअं, कोई माण्हू चवंदा आहिनि पेरे पए मुंहुं ढके, हे त मां ॾिसण सां ई ॾिठ में थोरा पढ़ियल लिखियल आहिनि, पर के आहिनि जेके अनपढ़ आहिनि। चंड अचे चंड ते ॿाहिरि कढंदासीं, भेण कोई खिलौनो आहे, चंड ते ॿाहिरि कढंदासीं, टिकाणे वठी वेंदा। छाजो टिकाणो? कोई टिकाणो विकाणो न। मां त चवां सुभाणे हे त हिते रहंदा, सुभाणे वरी हली वञनि हनीमून ते, वञी मौज सौज करे हिक ॿिए खे चङी तरह सां सुञाणनि ॼाणनि। हो न, पुराणो ज़मानो न। कोई बि मुंहिंजे हिसाब सां, मुंहिंजे कंहिं सत्संग में मां न चवांसि त कंहिंखे बि पेरे पए, पेरे उहो पंहिंजे लेखे पए थी त उहो ख़ुशीअ जो खावनि। बाक़ी ईअं ज़बरदस्ती काई इनखे चए इनखे पेरे पओ, इनखे पेरे पओ। असां विहांउ कयोसीं, असांखे काई ख़बर कान्हे। मूंखे बि 41 साल थी विया आहिनि विहांउ करे। मुंहिंजी घरवारी ऐं मुंहिंजी भाॼाई हिते वेठी आहे। चंड ईंदो हो, जेको मथो टेकींदियूं हुयूं घर में 60 माण्हू, 60 खे हिक खे टेके ऐं हिकु झुकाए कंहिंखे, असांजी धीअ आहे, असां हिनखे झुकायूं। असांजी जीवन पर्यंत असांखे साथ केरु ॾींदो? घणा माण्हू आहिनि नूरनि सां वहिंवार नुंहुं जो कंदा आहिनि। मां न, तूं धीउ जो कर, ऐं जिंदगी भर तोखे साथ ॾींदे।